खैरपुर में ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी पारां कोरोना वायरस जी आड़ में तइलीमी इदारा बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ नेशनल बैंक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी सचानंद तालिबुल्लाह शहरी, निसार सुमरो, आसिफ मुगुल, फयाज़ खमीसानी, औरत समाजी अॻवान शहनाज शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त तइलीम दुश्मन पॉलिसियुनि जे करे कोरोना वायरस जो सबबु ॼाणाए 6 महीना अॻु स्कूल बंदि करे तइलीम जो ॿेड़ो ॿोड़ियो वियो हुयो, जंहिं बैदि 2 महीना स्कूल खोले वरी ॿीहर बिना जवाज़ जे तइलीमी इदारा कोरोना जे आड़ में बंदि कया विया आहिनि। हिननि चयो त तइलीम सां ई मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी मुमकिन आहे, पर अफ़सोस आहे जो तइलीम खे हथु वठी तबाह कयो पियो वञे। कोरोना वायरस हूंदे बि मुल्क में शादी हाल, मार्केटूं, बाज़ारूं ऐं पार्क खुलियल आहिनि, जिते सभई माण्हू हिकु वक़्तु मौजूदु आहिनि, पर 30 शागिर्दनि वारे क्लास रूम्स में कोरोना जो ख़तरो खेनि वधीक नज़र अचे पियो। हिननि चयो त पूरी दुनिया में कोरोना वायरस खे हिकु ॿार बि फोत नाहे थियो। साइंसी माहिरनि मूजिबि ॿार ते कोरोना जो असरु घटि थिए थो। तंहिं हूंदे बि कोरोना वायरस जो हथरादो ड्रामो करे तइलीम खे तबाह कयो पियो वञे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त कोरोना वायरस जी आड़ वठी बंदि कयल तइलीमी इदारा खोले मुल्क जे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे।